अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां इलाही बख़्श ॼण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। ऐं अॼोको जेको असांजो उनवान आहे सो आहे तनक़ीद। हाणे तनक़ीद जी माना छा आहे? तनक़ीद जी माना इहा आहे खरे ऐं खोटे में फ़र्क़ु वाज़े करणु। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त खरो छा आहे, खोटो छा आहे ऐं तनक़ीद छा खे थो चइजे। असां वटि जेका तनक़ीद जो मक़सदु मञियो वेंदो आहे या माना कढी वेंदी आहे उहा इहा आहे त अॻिए ते बसि छो छंडणा आहिनि ऐं इन खां अलावा ॿियो को बि कमु न करिणो आहे। माना अॻे खे हरू भरू बि उन जो बसि लिखनि मां असांखे ग़लतियूं या ख़ामियूं ई कढणियूं आहिनि, या जेकॾहिं असांजो दोस्त आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन में असांखे ख़ूबियूं ई ॿुधाइणियूं आहिनि, ॿी का बि ॻाल्हि वाज़े न आहे करणी। इन जे मुतालिक़ असां ॻाल्हाईंदासीं ऐं जेके तनक़ीद में वाधारा सुधारा ऐं कहिड़े नमूने सां थी आहे उन मुतालिक़ डॉक्टर अब्दुल जब्बार जुनूनी जो किताबु आहे जंहिंमां तनक़ीद जो हिकिड़ो पूरो मज़मून लिखियलु आहे। तनक़ीद ते अचो त असां उन में अचूं था ऐं ॻाल्हायूं था त डॉक्टर अब्दुल जब्बार जुनूनी जे तनक़ीद जे बारे में असांखे कहिड़ो रायो ॾिनो आहे। ॾिसो त तनक़ीद में जेके शुरूआती असांखे किताब मिलनि था उन्हनि शुरूआती किताबनि में मीज़ानुल शेर सैयद फाज़िल शाह जो मिले थो, जेको 1875 में आहे। ठीकु आहे, उन में शेर जे मुतालिक़ तनक़ीद थियल आहे। माना उन में असांखे ॿुधायल आहे त कहिड़े नमूने जो शेर हुजणु घुरिजे ऐं शेर में कहिड़ी ख़ूबी हुजणु घुरिजे ऐं कहिड़ियूं ख़ामियूं हूंदियूं आहिनि ऐं शेर में कीअं वज़ाहत थियल हूंदी आहे। इहा आहे बुनियादी। उन खां पोइ असांखे मिर्ज़ा कलीच बेग जो शाह किताबु मिले थो, इंशा सिंधी। उन खां पोइ इल्म बदी जेको 1920 में आहे, से बि मिर्ज़ा कलीच बेग जो ई आहे। इहे सभु बुनियादी किताब आहिनि जेके असांखे इब्तिदाई तनक़ीद में मिलनि था। उन खां पोइ असां वटि तनक़ीद यानी कि सूरत में शाह ते, सचल ते, सामीअ ते ऐं ॿियनि किन अदीबनि ते पिणु असांखे अहिड़ा किताब मिलनि था जेके उन्हनि जी हयातीअ ते ऐं ज़िंदगीअ ते लिखिया विया आहिनि, जेका हिकु मुकम्मल तनक़ीद त कान्हे, पर उन में असांखे ॼाण मिले थी, उनजी हयातीअ ते ॻाल्हायो वियो आहे, उनजे मज़मूननि ते ॻाल्हायो वियो आहे ऐं असांखे ॿुधाए पियो। उन लिहाज़ खां असां अॻिते वधूं था ऐं वधी करे ॾिसूं था त मोहतरम अब्दुल जब्बार जुनूनी साहब पंहिंजी जेको हुन किताब में कहिड़ी वज़ाहतूं ॾिनियूं आहिनि। उहो चए थो त जेका तनक़ीद जी वस्फ़ आहे उन अॻु में असां वटि शुरू त थी चुकी हुई, जंहिंमें शाह, सचल, सामी जे हयात कलाम ते लिखियो वियो। उन्हनि रुगो उन्हनि जी सिर्फ़ु वस्फ़ बयानु कई आहे, उन्हनि में ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि, ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि, इख़्तिलाफ़ कहिड़ो आहे, इहो कोन कयो आहे। पहिरियों भेरो हो जो तीरथ वसंत जा जेके मज़मून ऐं लेखराज अज़ीज़ ते डॉक्टर ख़लील जी तनक़ीद आहे, इहा अचे थी, जेका पहिरियों दफ़ो अचे थी ऐं उन में मुकम्मल माना हिकिड़ो मुबाहिसो थियो आहे त कहिड़ी रीत तनक़ीद थिए थी। तोणे जो इन में उहो हिक ॿिए सां ज़ातियात ते बि हलिया विया हुआ, ज़ाती तनक़ीद पूर्ण कई हुयनि, जो उन जो असांखे नतीजो मिले थो। जेको केसवाणीअ जे शेर जी कसवटी ईस्वी 1946 ते बि डॉक्टर ख़लील जी तनक़ीद केसवाणी जी कसवटी 1947 में इन सिलसिले जूं कड़ियूं आहिनि। मिसाल हिकिड़ो त केसवाणीअ जी कसवटी वॾो ते डॉक्टर ख़लील तनक़ीद कई केसवाणीअ जी कसवटीअ ते। हाणे अहिड़े ई नमूने सां वरी जेको डॉक्टर गुरबख्शानी जो एडिट कयल शाह जो रिसालो आहे, उन ते डॉक्टर ख़लील पुण जेको आहे सो तनक़ीद कई आहे। तोणे जो उन में केतिरियूं ई जेको आहे सो विॾूं केतिरियूं ई ख़ामियूं कढियूं अथई, छाकाणि त इहो हिकिड़ो अहिड़ो दौर हुयो जंहिंमें हुननि हिक ॿिए सां जेको आहे सो मज़हबी ऐं रुजत पसंदाना ऐं तरक़ी पसंदाना मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदे करे हिक ॿिए ते छो छिंडरिया आहिनि। तोणे जो डॉक्टर ख़लील जो उस्ताद रही चुको आहे डॉक्टर गुरबख्शानी, पर उन जे बावजूद बि उहो इन ते लिखंदा रहिया आहिनि। डॉक्टर अब्दुल जब्बार जुन जो इन सां वज़ाहत में लिखणु चए थो, जॾहिं मां डॉक्टर ख़लील खे इन जवाब में लिखियुमि ऐं डॉक्टर गुरबख्शानी जे हिमायत में लिखियुमि त डॉक्टर ख़लील पुण मुंहिंजे बारे में बि जेको आहे सो उन जी तनक़ीद कई आहे। इन खां पोइ तरक़ी पसंद अदब जो दौर आयो त उन जे बारे में मवाफ़िक़ मुख़ालिफ़त नज़रियाती तनक़ीद थी। इन में नसर ऐं नज़म ॿई बहस हेठि आया। हाणे इन में जॾहिं तनक़ीद जी इब्तिदा थी चुकी, शुरूआत थी चुकी, त उन में ॿई मौज़ू ज़हरे बहस हेठि रखिया। हाणे इन्हनि तनक़ीद में अवाइली जेके असांजा किताब आहिनि, मिसाल जे तौर ते शाहाणो शाह हिकिड़ो असांखे बहितरीनु किताबु मिले थो, जंहिंमें अमरचंद जेको आहे सो
शेर जी खूबियुनि ते बि ॻाल्हायो आहे त शेर जी ख़ामियुनि ते बि ॻाल्हायो आहे। उन खां पोइ वरी असांखे हिकिड़ो हिकिड़ो बहितरीन नमूनो मिले थो। उहो नमूनो आहे अॻिते हली जेको असांखे नज़र अचे थो, उहो आहे शाह करीम जो कलाम जेको डॉक्टर दाऊद पोटे सहेड़ियो, ऐं उन खां अलावा अबियात सिंधी जेको डॉक्टर दाऊद पोटे सहेड़ियो। उन जे मुतालिक़ केतिरियूं ई जेको आहे सो तनक़ीद थी। उन में ज़ातियाती तनक़ीद कोन्हे, उन में इल्मी तनक़ीद आहे। तोणे जो उन इल्मी तनक़ीद में बि असांखे केतिरा ई जेको आहे सो ज़ातियात यानी कि हिकिड़ो मज़हब परस्ती ज़रूर मिले थी, त हिकिड़ा मज़हब में अची करे ॿोलीअ खे मुस्लमान करण जे चक्कर में आहिनि, त ॿिया ॿोलीअ खे हिंदू करण जे चक्कर में हुआ। टियां विच वारा माण्हू हुआ जेके न हिंदू करण जे चक्कर में हुआ, न ई मुस्लमान करण जे चक्कर में हुआ। अहिड़ी रीत असांखे मुकमल तनक़ीद इन दौर में उसरंदी नज़र अचे थी पई। ऐं उन्हनि तनक़ीद जे लिहाज़ खां इहे जेको शुरूआती किताब हुया, जिन में हुनजी प्रोफेसर मंघाराम मलकाणी पंहिंजे किताब जेको किताब आहे सिंधी नस्र जी तारीख़, इन में तारीफ़ बि कई आहे ऐं उनखे वाज़े कयो आहे त हक़ीक़त छा आहे ऐं हुजणु छा घुरिजे। तोणे जो हुन हिकु धुर कोन थियो आहे, हू पंहिंजे विच ते बीही करे उन पंहिंजी राय क़ाइमु कई आहे त डॉक्टर गुरबख्शाणीअ ही चयो आहे ऐं ही उन जी तनक़ीद में ही थियो आहे। डॉक्टर दाऊद पोटे पंहिंजे जेको आहे सो अबियात सिंधी तरतीब ॾिनो या उन तहक़ीक़ कई, उन जी शरह लिखी त उन में ही ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि ॻाल्हियुनि जे बुनियाद ते हुन राय क़ाइमु कई आहे। अहिड़े नमूने सां असांखे जेको आहे सो हिन सिलसिले में उत्तम मंगाराम मलकाणी, खलील, लुत्फुल्ला बदवी ऐं ॿिया लेखक सिंधी अदब जो जाइज़ो वठंदे हिकु तरह सां सिंधी अदब जो तनक़ीदी जाइज़ो वठी रहिया हुआ ऐं शेर जी वस्फ़, वज़ननि ऐं ॿियनि पहलुअनि जो जाइज़ो वठंदे डॉक्टर खलील रहनुमाई शाइरी 3 भाङनि में लिखियो। इहो किताब बिल तरतीब 1935, 36 ऐं 48 में छपियो। इन खां पोइ डॉक्टर खलील जो किताब अदब ऐं तनक़ीद ईस्वी 1949 में शाया थियो। उन जो ॿियो वधायल छापो 1975 में निकितो। हाणे इहे जेके किताब आहिनि, इन्हनि में जेको आहे सो रहनुमाई शाइरी, त शाइरी जा उसूल कहिड़ा आहिनि, काफ़ियो छाखे थो चइजे, वितद छाखे थो चइजे, वज़न छाखे थो चइजे, इल्म अरूज़ छा आहे, अरूज़ जो बुनियाद छा आहे, बहर वज़न छा आहे, इन्हनि सभिनी जे मुतलिक़ असांखे ॻाल्हियूं जेकॾहिं शुरूआत ख़बर पवे थी त इन में आहे। न रुॻो एतिरो, पर इब्राहिम खलील पंहिंजे इन किताब में मिसालनि सां उन्हनि शयुनि खे वाज़े कयो आहे। अदब ऐं तनक़ीद में बि उन जो वस्फ़ खां सवाइ उन ते उसूली तनक़ीद पिणु कयल आहे। ग़ुलाम मोहम्मद शाहवाणी जी किताब जेको आहे अदबी उसूल 2 भाङा, इहो बि अदबी मौज़ूअनि यानी शेर जी सम्झाणी ऐं नाटक तोड़े नाविल बाबति लिखियो वियो। हाणे इहे जेके नाविल लिखिया विया आहिनि, उन्हनि में जेको नाटक छाखे थो चइजे, नाविल छाखे थो चइजे, नाविल जी सम्झाणी छा आहे, शेर जी सम्झाणी छा आहे, नाविल जूं ख़ूबियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, नाविल जूं ख़ामियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, नाविल खे कहिड़ीअ तरह सम्झी सघिजे थो, नाविल में किरदार निगारी छा आहे, नाविल में मंज़र निगारी छा आहे, नाविल में ॿोली छा आहे, इन्हनि बाबति उन मुकमल ॼाण ॾिनी ऐं उन ते जेको आहे सो अदबी उसूल लिखिया। शेर जे वज़न बाबति सैयद फाज़िल शाह जे शेर मां अॻु ई ॿुधाए चुको आहियां ऐं महमूद ख़ादिम जे रियाज़ुल बलागत जेको ईस्वी 1926 धारे शेरनि जे उसूलनि ते मबनी आहे, मुनासिबात ऐं बहर वज़न बाबति छपियो। मोहम्मद इस्माइल उरसाणी जो हाणे जेके उन वक़्त में इहे सिर्फ़ु 2 मकाला छपिया हुया, जेको नाविल ऐं नाटक आहे। उन खां पोइ 4 मकाला हिकु अलॻि किताब थी शाया थियो आहे, जेको असांजे साम्हूं हाणे मौजूदु आहे। इहे अवाइली तनक़ीद जा शुरूआती किताब आहिनि। त उन्हनि नाविलनि में, उन्हनि लिखणनि में उन्हनि जो जेको आहे सो कहिड़े कहिड़े जेको आहे सो ख़ूबियूं आहिनि, केतिरियूं ख़ामियूं आहिनि, उन समाज लाइ छा लिखियो आहे, उन्हनि ॿोली कहिड़ी इस्तेमालु कई आहे, उन्हनि ॿोलीअ जे लिहाज़ खां कहिड़ा जेको आहे सो रंग लाथा आहिनि, उन सभिनी ते ॻाल्हाए लिखियो आहे। ठीकु आहे, इहा असां वटि हिकु इब्तिदा हुई ऐं इब्तिदा जे लिहाज़ खां असांखे मिलनि पिया। एतिरे नमूने सां असां ॾिसूं ही जेके बि नक़ाद आहिनि, जेके ख़ूबियूं ॿुधाए थो, ख़ुदि उन्हनि जी पाबंदी नथो करे। मिसाल तौर ते ही डॉक्टर इब्राहिम खलील जेको आहे, उन पंहिंजे किताब रहनुमाई शाइरीअ में जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, वस्फ़ ॿुधाई आहे, नक़ाद जी कहिड़ी वस्फ़ हुजणु घुरिजे, अदब ऐं तनक़ीद में उन कहिड़ी जेको आहे सो ख़ूबी हुजणु घुरिजे, उन ख़ूबीअ ते क़दरनि पाण कॾहिं कॾहिं पूरो कोन थो रहे। डॉक्टर इब्राहिम खलील जेको आहे उहो मुतनाज़ शख़्स रहियो, छो त शख़्सनि में माण्हू हिकु रुजत पसंदाना तहरीक में ऐं ॿियो तरक़ी पसंदि तहरीकुनि में तमामु घणो ज़ातियात ते अची पियो ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ लिखणु शुरू कयईं। एतिरी ॻाल्हि जो
डॉक्टर गुरबख्शानी मां मथे इन खे वाज़े कर चुकुसि त डॉक्टर खलील ऐं ख़ुदि गुरबख्शानी ते तनक़ीद कंदे जो संदसि उस्ताद हो खेसि अणॼाण ऐं बेहौसलो छॾे थो। हाणे इएं आहे कान डॉक्टर गुरबख्शानी जेको सिंध जो पहिरियों शख़्स आहे जे साइंसी तहक़ीक़ जो बुनियाद विधो, साइंस ऐं तनक़ीद खे कयो। तहक़ीक़ ऐं तनक़ीद जो असां जेके असूल मिलनि था त उहे असांखे गुरबख्शानी वटि मिलनि था। इन खां अॻिते जीअं असां हलूं था त असांखे हिकिड़ा ॿिया किताब मिलनि था। उन्हनि किताबनि में असांखे केतिरा ई जेको सो नामवर शख़्सियतूं मिलनि थियूं। उन नामवर शख़्सियतुनि मंझि असांखे जेके नज़र साम्हूं आहिनि इहे आहिनि प्रोफेसर मंगाराम मलकाणी जो अदबी उसूल बि अदब ऐं तनक़ीद जे बारे में बुनियादी मालूमात फ़राहम करे थो। ऐं इन खां आफ़्ताब अदब जेको हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणीअ जो आहे उहो बि असांखे ॾिसूं त उन में ॿोली छा आहे, ॿोली जूं ख़ामियूं कहिड़ियूं आहिनि, ॿोली जूं ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि, आम ॿोली छा खे थो चइजे, ख़ासि ॿोली छा खे थो चइजे, अदबी ॿोली छा खे थो चइजे, इन्हनि जे बाबति वज़ाहत कयल आहे। तोणे जो साॻियो ई मज़मून असांजे क्लास 12 में सिंधी ॿोलीअ जूं अदब ॿोली जूं ख़ूबियूं सिंधी ॿोली जूं ख़ूबियुनि जे नाले सां शामिल आहे। ठीकु आहे, इहा असांजा अवाइली ऐं शुरूआती जेको आहे सो किताब आहिनि जेके असांखे अदब ऐं तनक़ीद में मिलनि था। हिकु इन खां अॻिते असांखे ॾिसो त हिकु शाइर जो मुकमल जाइज़ो वठूं त केतिरनि ई शाइरी नस्लनि लिखण जा सिंधीअ में कई मिसाल आहिनि। हिकु शाइर ते असांजो जेको शुरू थियो आहे त शाइर जे शाइरी खे खणी करे उन जो जाइज़ो वरितो वञे, उन जी तहक़ीक़, उन जो ख़ामियूं ऐं ख़ूबियूं ॿुधाए वञनि, या नसर निगार खणी करे नसर जे जी ख़ूबियुनि ते ऐं ख़ामियुनि ते ॻाल्हायो वञे। इहे सभु असांखे केतिरा ई मिलनि था जेके असांजे शुरूआत में आहिनि। उन्हनि में जेको शुरूआत में तव्हांजे साम्हूं पियो आहिनि किताब दयाल आशा, हीरो शेवकाणी, उत्तम, लाल जोतवाणी ऐं लाल पुष्प तोड़े केतिरा ॿिया आहिनि। अक्सर किन लिखणनि ते सख़्तु रिमार्क बि ॾिना आहिनि। मिसाल जी हाणे जॾहिं लिखंदा हुया त उहो लिखणनि में सख़्तु रिमार्क ॾींदा, माना त हीअं न लिखणु घुरिजे, हीअ ग़लति लिखियो अथई, हीअ सही कोन्हे लिखियल। इन्हनि सभिनी खे असां ख़ुदि तनक़ीद निगारनि हिक ॿिए ते छो अचनि रहिया आहिनि। सिंध में बि ज़बान ऐं अदब ते के कलमी मुहरका थिया आहिनि। उन्हनि में लिसानियात डॉक्टर बलोच, डॉक्टर सिराज, प्रोफेसर जतोई ऐं गंगाराम सम्राट ख़ासि तौर ते लिखियो आहे। ऐं हाणे त इहो साॻियो ई किताब छपिजी चुको आहे जेको प्रोफेसर सिराजुल हक मेमण इंस्टीट्यूट छपरायो आहे। उन किताब में इहे मुकमल हिकिड़े ई हंधि असांखे लिसानियात जा मुहरका मिलनि था त कहिड़ा कहिड़ा आहिनि। ईअं ई जॾहिं असां अॻिते वधूं था त मौलाना गिरामी जो तवील मकालो सिंधी शाइरी जा फ़नी क़द्र ऐं रुझानात मेहराण में छपियो। हाणे सिंधी शाइरी जा फ़नी क़द्र ऐं रुझानात तनक़ीदी मकालो आहे, हिकु तमामु वॾो। उनमें हिकु तहक़ीक़ बि आहे, तनक़ीद बि आहे। ऐं उन में ॿुधायल आहे त मशरक़ी ऐं मग़रबी शाइरीअ जा जेके क़द्र आहिनि ऐं रुझान आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उन क़द्र कहिड़ा आहिनि, उनखे कहिड़ा असल में इहो किताब जेको आहे मशरक़ी शाइरी जा फ़नी क़द्र ऐं रुझानात उन जे लिहाज़ खां ई लिखियल आहे। इन में कुर्बान त उन ते बि कुर्बान अली बुगटी, अब्दुल करीम मग़ारी ऐं अब्दुल मजीद मेमण, मामूर साणी ॿियनि लिखियो आहे। इन्हनि तनक़ीद कई आहे छा त जॾहिं शेख अयाज़ ते जिन तनक़ीद कई हुई उन्हनि ई साॻियो शेख अयाज़ जी हिमायत में मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामीअ इहो किताब लिखियो, मशरक़ी शाइरी जा फ़नी क़द्र ऐं रुझानात। जॾहिं अयाज़ जे बारे में, अयाज़ जे बचाव में उन इहो मकालो लिखियो ऐं इहो जेको आहे सो तनक़ीदी किताब लिखियो त केतिरनि ई माण्हुनि वरी इन जे ख़िलाफ़ बि लिखणु शुरू कयो जेके हिन में पोइ हिते अची था वञनि। जदीद सिंधी शाइरनि ख़िलाफ़ अख़बारुनि आज़ाद में उन्हनि जे कलाम खे यूरोप जे शाइरनि जो सिरको ऐं नक़ल छॾियो आहे। मिसाल अहिड़ा केतिरा ई असांखे नमूना मिलनि था जेके उन ज़माने में अख़बारी कालमनि मख़ज़ननि में असांखे हिक ॿिए सां तमामु घणा जेको आहे सो मुहरका मिलनि था जेके अयाज़ जे मुतालिक़ तमामु घणा थिया आहिनि। छाकाणि त अयाज़ जे हिमायत में रसूल बख्श पली जे लिखियो, अयाज़ जी हिमायत में मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी लिखियो, ऐं ॿियनि केतिरनि अयाज़ जी हिमायत में इब्राहिम जोए लिखियो। इहे सभई जेके हुया इहे जी हिमायत में लिखंदा हुया। ऐं जदीद यानी कि उन छाकाणि त अदब बराए अदब न बल्कि अदब बराए ज़िंदगी हुजणु घुरिजे, इहो ई हिकु असां बहस रहियो ऐं पहलू रहियो। जॾहिं अदब बराए ज़िंदगी आयो त उन में ज़िंदगीअ जे हर पहलूअ खे शामिल करणु घुरिजे। हा, अहिड़े ई नमूने सां जॾहिं अॻिते असां वधूं था त एहसान बदवी प्रोफेसर लुत्फ़ुल्लाह बदवीअ जो फर्ज़ंद हो, उनजो मुतालियो शेर अदब में मञियल हो। एहसान बदवी काफ़ी मकाला लिखिया, संदसि
किताब सांगी शख्सियत फन ऐं कलाम ईस्वी 1965 में उन हिकु अहम काव्य शामिल मिसाल हाणे इहा बि उन ते तनक़ीद आहे त कहिड़े नमूने सां हुन तनक़ीद कई आहे हुन तोणे जो इन मकाले में सांगीअ जी शाइरीअ जी ख़ूबियुनि ते ॻाल्हायो आहे हिकु रंग ॻाल्हायो आहे पर हिकु असांखे जदीद तबसरो मिले थो नओं अंदाज़ मिले थो ऐं उनजे कहिड़े नमूने सां जेको आहे सो हुन शाइरी खे ॾिठो आहे इहो असांखे हिकु मिले थो डॉक्टर जब्बार जे मुताबिक़ त इन दौर जे ॿियनि शाइरनि सां इन खे उनजो मवाज़नो कयो वञे हा त असांखे वधीक बहितरीन नमूने सां ॼाण मिली सघे हा ठीकु आहे ईअं ई जीअं केसवाणीअ बेदल जे कलाम खे हिकु रंगो सॼियो पोइ उहो तसवुफ़ जी यकरंगीअ वारे नकाद खे ईअं लॻो पर कुझु त चयाई बेसान सांगीअ जे कलाम जी तारीफ़ ई कई आहे ठीकु आहे तारीफ़ ई सही पर असांखे हिकु नओं अंदाज़ मिलियो ऐं नई तनक़ीद मिली त इहा तनक़ीद थी ऐं शुरूआत थी आहे ठीकु आहे ईअं ई हाणे असां कयूं था रसूल बख्श पली जो सिंध जे सियासतदान ऐं अदीबनि सां गॾोगॾु हिकिड़ो तमामु वज़नाइतो अदीब हुयो जंहिं सिंधी अदब में फिक्री लिहाज़ खां तमामु बहितरीन किताब असांखे ॾिना आहिनि मिसाल जे तौर ते अंधा ऊंधा वेझ सिंधी ज़ात हंजन ऐं ॿिया अहिड़ा किताब जेके असांखे हींअर ताईं फिक्री लिहाज़ खां असांजी तमामु घणी रहनुमाई कंदा रहनि था इहे घणे खां घणा जेके किताब आहिनि इहे सभु असांजे अयाज़ जे हिमायत में लिखिया विया ऐं अयाज़ जेको उन्हनि ते अयाज़ जे ख़िलाफ़ जेको लिखे पियो उन्हनि खे जवाबु ॾींदा हुया त हू छा पियो करे ऐं तव्हां छा करे रहिया आहियो ठीकु आहे अहिड़े लिहाज़ खां इहो जेको साॻियो किताबु आहे जेको मां सिंधी ज़ात हंजुन में क़दरी मुकमल करे थो उहो ॿुधाए थो त अदब छा आहे ढोंग छा आहे कूड़ा पेश पर्दा कहिड़ा थियनि था अदब खे बल्कि इंसान खे जेके ख़तरा आहिनि उन्हनि खे जेको आहे सो कहिड़े नमूने सां आहिनि उहे रुजत परस्त हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ रसूल बख्श पली जे इन्हनि किताबनि में वाज़े करे छॾियो आहे त हक़ीक़ी अदब छा आहे सचो अदब छा आहे ऐं ढोंग कंदड़ कहिड़ा आहिनि छाकाणि त हक़ीक़ी ऐं सचो अदब आहे उहो जेको इंसानी समाज जे ओणायुनि खे ज़ाहिर करे न कि उन्हनि खे ढके रुगो हुस्न सभु कुझु न आहे रुगो हुस्नाकी सभु कुझु न आहे इन हुस्नाकीअ खे उन ख़तम करे उन हुस्न खे ख़तम करे उन हक़ीक़त ते बि असांखे ॻाल्हाइणो आहे त हक़ीक़त छा आहे ऐं हक़ीक़त में असां कहिड़े नमूने सां अॻिते वधी सघूं था डॉक्टर अलहदाद बोयो डॉक्टर अलहदाद बोयो भी तमाम बेहतरीन ऐं नकाद रहियो आहे उन पंहिंजे लिखणनि में हिकु अलॻि अंदाज़ आहे उन अंदाज़ खां संदसि जेको किताबु आहे तनक़ीदूं जेको ईस्वी 1980 में छपियो ऐं ॿियो आहे अदब जा फिक्री मुहरक ही हिकिड़ा तमामु जानदार ऐं फ़लसफ़े जे मुताबिक़ किताब आहिनि इन में हुन फ़लसफ़ियाणा ऐं माहिराना राय क़ाइमु करे हिकु असांखे जेको ॿुधायो आहे त समाज में तनक़ीद छाखे थो चइजे ऐं तनक़ीद जा मयार कहिड़ा आहिनि ऐं कहिड़े बुनियाद ते असां समाज खे अॻिते वठी वञी सघूं था ऐं फ़िक्र छाखे थो चइजे अदब में कहिड़े लिहाज़ खां माण्हू पंहिंजो पाण खे अॻिते वठी वञी सघे थो ऐं सम्झाए सघे थो इहा ई सबबु आहिनि जो अमली इफ़ादियाती ऐं समाजियाती पहलुनि खां सवाइ ज़ाती तनक़ीद वारी पहलूअ ते बि लिखियो अथसि त छाकाणि असां वटि आम तौर ते माण्हू ज़ातियाती लिहाज़ खां तमामु घणो लिखंदा आहिनि छाकाणि त मूंखे हिकिड़ो शख़्स कोन थो वणे मूंखे उनजी लिखणियूं कोन थियूं वणनि मूंखे उनजी शाइरी कोन थी वणे मूंखे उनजो नसर कोन थो वणे मूंखे उनजा मकाला कोन था वणनि मूंखे उनजी कहाणियूं कोन थियूं वणनि मूंखे उनजा नावेल कोन था वणनि त मां उनजे फन ते ॻाल्हाईंदुसि कोन मां उनजी शाइरी ते ॻाल्हाईंदुसि कोन मां उनजी टेक्निक ते ॻाल्हाईंदुसि कोन मां उनजे कंहिं बि शइ ते कोन ॻाल्हाईंदुसि छाकाणि त मूंखे उन सां उहा उन्स आहे ई कान मूंखे कहाणीअ में ज़र्रे बराबर बि ख़ूबी कान थी नज़र अचे छाकाणि त मूंखे हुनजी ज़ातियाती तनक़ीद करणी आहे मूंखे ज़ाती हुन सां जेको आहे सो रंज आहे उन रंज खे ज़ाहिर करिणो आहे ऐं हाणे उन रंज खे ज़ाहिर करण जे लाइ मूंखे उन ते छो छंडणा आहिनि कीअं छो छंडणा आहिनि त बा हीअ बि शइ ग़लति लिखी अथई हीअ ॻाल्हि बि ग़लति लिखी अथई हिन ॻाल्हि खे बि बहितर नमूने सां कोन थो सम्झाए इहे सभु जा सभु असां ज़ाती तनक़ीद जा उनसर आहिनि ईअं ई अदब जा फिक्री मुहरक हिकु इंसानी फ़िक्र जी तारीख़ जे ओट में अदब जी सम्झाणी ॾिए थो अदब में तारीख़ जी ओट ऐं अदब जी सम्झाणी ॾिए थो अदब में इंसानी फ़िक्र जे दख़ल जो बुनियाद करे थो उन में मज़हब जो बि हिसो आहे पहिरीं यूनानियन सोफेक्लिस अस्काइल्स सेफो अरस्तु सुकरात होमर ऐं मज़हबी किताबनि इंजील वेदन कन्फ्यूशियस क़ुरान ऐं ज़रतश तोड़े ॿियनि शख़्सियतुनि जो ज़िक्र करे थो इर्तिक़ा जे नज़रिए
ऐं नवनि लाड़नि अकुलियत, रोशन ख़याली, तरक़ी पसंदी तोड़े मार्क्स, हेगल तोड़े ॿियनि मुफ़क्करनि जे ख़्याल जे औक दोक कंदे डॉक्टर ॿोहे इन सॼे वायुमंडल में इन सभिनी शयुनि खे वाज़े कयो आहे त अदब छा खे थो चइजे, तनक़ीद छा खे थो चइजे, अदब जे लिहाज़ छा आहे, समाज छा आहे, समाज कीअं वधे थो, समाज जा अक़ीदा छा आहिनि, समाज जी रहणी कहिड़ी छा आहे, समाज कहिड़े नमूने सां उसरियो ऐं निसरियो आहे, इहो मुकमल असांखे इन जी तनक़ीद या इन जो नतीजो इन में असांखे मिले थो। मिर्ज़ा मुराद अली अख्तर जो तर्जुमो कयल जेको किताब आहे अदबी तनक़ीद जा उसूल, इहो हिकु काराइतो किताब आहे जंहिंमें हुन शुरूआत खां वठी तनक़ीद ते ॻाल्हायो आहे, तनक़ीद जे क़िस्मनि ते ऐं तनक़ीद जे मोल मतनि ते ॻाल्हाईंदो पहुतो आहे। बदर बुड़ो सिंध जी अदब तारीख़ ऐं आसार क़दीम सक़ाफ़त जो ॻूढ़ो अभ्यास लिखंदड़ आहे। इन सां सिंध जो किताब आहे किताब तनक़ीद निगारी इर्तिक़ाई जाइज़ो, हिकु अहम किताब आहे जंहिंमें हुन मुकम्मल तनक़ीद जी ॼाण ॾिनी आहे। तनक़ीद निगार छा आहे, तनक़ीद छा खे थो चइजे, तनक़ीद जी अकुलियत पसंदी आहे कहिड़े नमूने सां, तोड़े जो हुन में हुन यूनान खां वठी जेके नज़रिया आहिनि उन सभिनी नज़रियनि ते नज़र धरी आहे ऐं आख़िर में जदीदियत ऐं समाजी हक़ीक़त पसंदीअ ताईं अची पहुतो आहे ऐं उन सभिनी में उन समाज ऐं हक़ीक़त पसंदीअ खे मथां मान ॾिनो आहे। अहिड़े लिहाज़ खां डॉक्टर फहमीदा हुसैन जो किताब अदबी तनक़ीद फ़न ऐं तारीख़ में हिकु मुकम्मल असांखे तारीख़ मिले थी त अदब छा खे थो चइजे ऐं कहिड़ी रीत आहे ऐं अदब में कहिड़ा आहिनि, तख़लीक़ी अदब छा खे थो चइजे, फ़न ऐं फ़िक्र जो छा आहे, अदबी तनक़ीद जा उसूल कहिड़ा आहिनि, शाइरीअ जो मक़सदु कहिड़ो आहे, तनक़ीदी इशारा कहिड़ा आहिनि ऐं तज्ज़ियो छा खे चइजे, ख़्याल छा खे थो चइजे ऐं अदब तनक़ीद में कहिड़े लिहाज़ खां अॻिते वधणु घुरिजे, इहे सभु जो सभु जेको आहे सो शयूं असांखे संदसि किताब अदबी तनक़ीद फ़न ऐं तारीख़ में नज़र अचनि था। हुन बि इन बि साॻिए ई जेको आहे सो यूनानी ज़माने खां वठी शुरू करे अरस्तु, अफ़लातून, सकरात इन सभिनी जे नज़रियनि ते ॻाल्हायो आहे। उन ॻाल्हाईंदे असांखे जेको सो बुनियादी ॼाण ॾिनी आहे। ठीकु आहे, इहो असांजा बुनियादी किताब हुया। हिकु किताबनि जी लिस्ट आहे इंशाल्लाह जेका मां जल्द तव्हां सां हिते शेयर कंदुमि त जीअं असांखे ख़बर पए त इब्तिदाई किताब कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे किताबनि में कहिड़े कहिड़े तनक़ीद जा किताब असां वटि शामिल थियनि था। अल्लाह हाफ़िज़।